नाज़रीन, हैदराबाद में कोरोना वायरस जा 132 केस ज़ाहिर थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी मुदस्सर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सायरा, हैदराबाद में कोरोना जा वार जारी आहिनि। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 132 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1404 कोरोना जूं टेस्टियूं कयूं, जंहिं मां 132 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां फैज़लाबाद में फ़ाल केसनि जो मजमूई तादाद आहे वो वधी 2144 थी वियो आहे, जिन मां 2085 जेके मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि ऐं 59 जेके मरीज़ आहिनि उहे सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पतालनि में ज़ेर इलाज आहिनि। जंहिं मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त हैदराबाद में हिन वक़्तु ताईं कोरोना सां फ़ौत थियल मरीज़नि जो मजमूई तादाद आहे उहो 369 आहे। जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जी मुसबित केसनि जी जेका शरह आहे उहा 9% रही आहे। जी मुदस्सर, अवां जी महिरबानी।